भांसदाबाद में इरफान जतोई जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जसम SCP पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उन मौक़े ते हिननि चयो त सिंध टीवी जे तसलसुल में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां सिंध जे अंदरि जेका लाक़ानूनियत आहे उन जो काथो लॻाए त नथो सघिजे, पर ताज़ो सिंध जे अंदरि सिंध यूनिवर्सिटी मां खंभे गुम कयल शहीद इरफान जतोई खे जेको ताज़ो SSP सखर उनखे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए ऐं दहशतगर्द करार ॾिनो आहे। इहा हिकिड़ी लाक़ानूनियत ऐं बरबरियत जो तसलसुल आहे। सिंध केतिरनि ई सालनि खां लोड़ियो आहे। असां सम्झूं था त उन लाक़ानूनियत में सिंध पुलिस भाङे बाहिवार आहे। SSP सखर चवे थो त ही ॾोहारी हुयो ऐं असां हिन सां मुक़ाबिलो करे दहशतगर्दनि वांगुरु हिनखे क़तलु कयो आहे। SSP साहब जेकॾहिं इरफान जतोई ॾोहारी हुयो त पोइ कोर्टूं छाजे लाइ ठहियल आहिनि? पाकिस्तान जो आइन छा थो चए? पाकिस्तान जूं कोर्टुनि खे पोइ बंदि कयो वञे। जेको ऐलान कयो वियो आहे उहो शहीद इरफान जतोई खे जेको आहे सो SSP सखर बिना जवाब जेको शहीद कयो वियो आहे। असां इन सख़्त अल्फाज़नि में अहिड़े अमल जी मज़म्मत कयूं था। हसन मेमून सां गॾु अकरम मेमून, सिंध टीवी न्यूज़ भांसदाबाद।